अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमनानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमनानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो पाणीअ मंझि पसाह ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां 8 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां। हिन ड्रामे में अञा बि काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि ऐं हिकिड़ो ॿियो वीडियो अॼु मां इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों यादि रखिजो त ही वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 9, किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स ऐं हिन ॿेड़ीअ ॾांहुं गौर कयो त हिते सिर्फ़ु हिकु ॿेड़ी आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त हिते हींअर सिर्फ़ु हिकु ॿेड़ी आहे। ऐं दोस्तों हिकु ई सेकेंड खां पोइ कैमरा जो एंगल चेंज थो थिए त तव्हां ॾिसो हिते हिकु हीअ ॿी बि ॿेड़ी अची वई आहे। पहिरियां सिर्फ़ु हिकु ॿेड़ी हुई ऐं हाणे 2 थी वियूं। दोस्तों हिकु सेकेंड खां पोइ हीअ ॿेड़ी काथों अची वई। मिस्टेक नंबर 10, किस्त नंबर 4। दोस्तों हिते हिन सीन में हिन शख़्स खे जंहिं वक़्तु मारीनि पिया त तव्हां उन वक़्तु हिन ॿेड़ीअ में आस पास जे शयुनि ते गौर कयो। जीअं ही ड्रम हिते पियल आहे ऐं हीअ मशीन हिते, तव्हां गौर सां ॾिसो दोस्तों। मतिलबु त दोस्तों ही ड्रम ऐं हीअ मशीन हिननि सभिनी शख़्सनि जे अॻियां तरफ़ पियल आहे। ऐं दोस्तों हिकु ई सेकेंड खां पोइ जीअं ई कैमरा जो एंगल तब्दील थो थिए त तव्हां ॾिसो हाणे ही ड्रम हिते पियल आहे ऐं हीअ मशीन हिते पियल आहे। जेके हिकिड़ो सेकेंड हिननि जे अॻियां तरफ़ हुया ऐं हाणे हिकु ई सेकेंड खां पोइ उहे साॻियूं ड्रम ऐं हीअ मशीन हिननि जे पुठियां तरफ़ अची विया आहिनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था। मिस्टेक नंबर 11, किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते गौर सां ॾिसो त 6 शख़्स मौजूदु आहिनि। दोस्तों तव्हां भले ॻणे ॾिसो हिते 6 माण्हू मौजूदु आहिनि। ऐं दोस्तों हिकु ई सेकेंड खां पोइ जीअं ई कैमरा साम्हूं वारे तरफ़ खां थी अचे त तव्हां हाणे ॾिसो त हिते सिर्फ़ु 2 शख़्स मौजूदु आहिनि। ही ॾिसो दोस्तों, पहिरियां 6 हुया ऐं हाणे सिर्फ़ु 2 शख़्स मौजूदु आहिनि, बाक़ी ॿिया काॾे विया। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 12, किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन खे तव्हां गौर सां ॿुधिजो त हीअ औरत छा थी चवे। या अल्लाह साईं ख़ैर कजांइ। ए पक सां तो मुंहिंजो प्यालो भॻो हूंदो। मुंहिंजी तोसां दुश्मनी कीने इत्तफ़ाक़ी हथ मां किरी पियो आहे। ख़ैर आहे, पहिरियों तूं मुंहिंजे प्याले में पीज पोइ आउं पीअंदसि। मुंहिंजी तोसां दुश्मनी कीने इत्तफ़ाक़ी हथ मां किरी पियो आहे। ख़ैर आहे, पहिरियों तूं मुंहिंजे प्याले में पीज पोइ आउं पीअंदसि। मुंहिंजी तोसां दुश्मनी कीने इत्तफ़ाक़ी हथ मां किरी पियो आहे। दोस्तों हिन सीन में हीअ औरत चवे पई त मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कान्हे, ही प्यालो इत्तफ़ाक़ी मुंहिंजे हथ मां किरी पियो आहे। मतिलबु त हाणे इहो प्यालो भॼी पियो। पर दोस्तों तव्हां हिन सीन में मूंखे ॿुधायो त हीउ कहिड़े हिसाब सां इत्तफ़ाक़ी मामिलो थो लॻे। ॾिसो गौर सां दोस्तों ॾिसो त हिन ॼाणी वाणी हथ मां छॾियो आहे। मतिलबु त दोस्तों सीन ठाहिण जे लाइ हिन औरत ॼाणी वाणी हथ मां हिन प्याले खे ज़मीन ते उछलियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हीउ को बि इत्तफ़ाक़ी मामिलो नथो लॻे। ॾिसो
ऐं दोस्तो उन खां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ प्यालो बिल्कुलु ख़ाली आहे, हिन में चांहि न आहे। तव्हां ॾिसो गौर सां त हिन प्याले में हिन औरत चांहि विझण जी सिर्फ़ु एक्टिंग कई हुई, बाक़ी हीउ प्यालो ख़ाली आहे। ॾिसो जेकर चांहि हुजे हा त हेठि किरे हा। मिस्टेक नंबर 13, क़िस्त नंबर 4। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसो त हीउ प्यालो हिन औरत जे हथ मां छॾाए थो वञे ऐं ज़मीन ते किरी भॼी थो पवे। पर थोरो इंतज़ारु करियो त हींअर प्यालो किरी भॼी पियो आहे, पर जेको पहिरियां प्यालो किरियो हो ऐं टुटी पियो हो दोस्तो, त उहो टुटल प्यालो हिते ज़मीन ते किथे बि नज़र नथो अचे। दोस्तो हीउ ॾिसो, हींअर किरियो आहे ऐं टुटी पियो आहे, त हीउ त हिते पियल आहे, पर जेको पहिरियां प्यालो टुटो हुयो उहो किथे आहे, उन जा अध हिते त न आहिनि। दोस्तो मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हिन औरत चयो हो त मुंहिंजे हथ मां इतफ़ाक़ी किरी पियो आहे, त उन प्याले जा बि अधड़ हिते पियल हुजनि हा, पर न आहिनि। ऐं दोस्तो हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ प्यालो बि बिल्कुलु ई ख़ाली आहे, हिन में बि चांहि कोन्हे। तव्हां गौर सां ॾिसी सघो था। मिस्टेक नंबर 14, क़िस्त नंबर 4। दोस्तो हिते हिन सीन में हिन शख़्स खे काफ़ी सारा मथे में धक लॻनि था। तव्हां गौर सां ॾिसो, काफ़ी सारा हिन खे मथे में धक लॻनि था। ऐं दोस्तो हिन पूरे सीन में हिन शख़्स खे किथे बि थोरो बि रतु वहंदल नज़र नथो अचे। तव्हां ॾिसो त हिन पूरे सीन में हिन शख़्स खे मथे मां ज़रे जेतिरो बि रतु वहंदल नज़र नथो अचे। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेदु थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तो यादि रखिजो त हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। ऐं उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहनि। त दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।